अम्मा ही जेके रात पाटोड़ा खणी वियासीं हुए और अम्मा माई ढकणीअ जा घणा पाटोड़ा खणी आया आहियो? काकी बाई ब खणी आयासीं ऐं मां पाण गॾिजी वियोमांसि। हाणे तूं ईअं कर, इहे 2 पाटोड़ा खणी वञी माई ढकणी खे ॾेई अच, न त इहा माई ढकणी जेका आहे न 2 पाटोड़नि जे वॾो तूफ़ान खड़ो कंदी। अम्मा तव्हांखे ख़बर आहे त काकी ढकणी लुड़कंदी आहे, थांवनि ते क्रोध कंदी आहे, त पोइ हुन जा थांव खणी छो था अचो अम्मा? ऐं अब्बा जे न खणी ईंदासीं त अञा वधि किरोध कंदी, चवंदी त मूंखे त असली वेड़े मां कढी छॾियो अथनि, ऐं चवंदी त मूंखे त असली लेखिनी कोन था, भाइरनि सां गॾु भाइर ई कोन था कनि, ॼण मां को जबल पार ॾाई हुजां। मां ॾेई थो अचां न काकी। रख बा रख। ॾेई अचां न काकी। अब्बा जे ॾेई ईंदेसि चवंदी मुंहिंजा पाटोड़ा मटाए छॾिया अथव, वञ वठी अचीसि पाण जी चूंडे खणे। अम्मा मां भला तेसी ताईं काकी बेबुलारनि खे पाटोड़ा ॾेई अचां। जेसि ताईं माई ढकणी पंहिंजा पाटोड़ा चूंडे नथी खणे न, तेसि ताईं केने बि पाटोड़े मोकिलण जी ज़रूरत कोन्हे। बदाड़ा तूं वञी ढकणीअ खे वठी अच ऐं चईसि त पंहिंजा पाटोड़ा चूंडे खणे, पोइ ॿिया पाटोड़ा वरी ॿियनि खे विराए ॾिजो। जी मुजेरी, ही वठ लोला। वञ हाणे वञ। इहा माई ढकणी लुड़ त हणंदी, पर ॻाल्हि ॿुध, हिन चकर हुनखे लुड़ मां बि न हणण ॾींदीमांइ। हा भले खणी कहिड़ो बि बहानो ॻोल्हे, पर इहा ख़बर आहे त बख़्श कोन कंदी। वरी बि मूंखे इहो ई ख़ौफ़ आहे त इहा जेका ढकणी आहे न, इहा बख़्श कॾहिं कोन कंदी। शुक्र थियो पेट भरे खाधो त मिलियो न, न त बूटीअ ज़रिए ला सिकंदा पिया वतो। अबी ओ ताकते हिकड़ी हड्डी बि कोन छॾियूं, सभु खाई विया। जहिड़ो माण्हू या बच्चा न हुजनि, हैबात जे पुट हुजनि साईं। हा हड्डियूं खाई वियो हूंदो, मामा ॼण तो घटि कयो हूंदो। मां कहिड़ियूं थी ॻाल्हियूं, असां बि घटि कोन कई थी घटि, वॾी ॻाल्हि था कयूं। हाओ अब्बा हाओ, असां बि ज़रो खाधो आहे, थोरो वरी बरकाए सुकण खां रखियो आहे, सुभाणे तव्हांखे पचाए ॾींदासीं। काकी ओ काकी, मां अची वियो माई। हा मां सदको ने लछण वारा गूंगा हथा वसाया, ए चूज़ो त हिनखे पकड़े ॾियोसि त मुंहिंजी जान छॾे। न काकी, मां चूज़े लाइ थोरा ई आयो आहियां, मां त तुंहिंजा पाटोड़ा खणी वियोसि। किथे आहिनि पाटोड़ा? छो न खणी आयो आहे? तूं खणी जो वियो आहे? अधी वधाई, मां त पाटोड़ा खयो पियो अचां, पर काकी बाई आहे न, उन पाटोड़ा रखी छॾिया ऐं चयईं त हर का माई अचे पंहिंजा पाटोड़ा ॻोल्हे खणी वञे, न त इहा ढकणी हरू भरू झेड़ो कंदी। छा चई? ढकणी अजायो थी पाटोड़नि जे लाइ झेड़ो कंदी? न काकी न, मुंहिंजो इहो मक़सदु न हुयो। ख़बर आहे मूंखे तुंहिंजे बि मक़सद जी, इन बाईअ जे अंदर जी बि ख़बर आहे मूंखे। हूअ छा थी सम्झे, जंहिंजा माल करे बि ढकिया आहिनि त ढकणी छो न ढके? बाक़ी इहा बाई अंदर जी केतिरी कारी आहे न, उहा मूंखे बि ख़बर आहे। भले हाणे वरी इहा पंहिंजो पाण खे सभिनी खे वॾो ईमानदार साबित कंदी, सभिनी खे ॿुधाईंदी त इहा ढकणी आई पाटोड़नि जे करे असां सां झेड़ो करे वई, ऐं चवंदी त इहा ढकणी पाण आई नवां पाटोड़ा चूंडे खणी वई।